को असांजो को सवाल कोन्हे का। टंडे जान मोहम्मद में नापीन गरीब गोठाणो ऐं संदस माज़ूर पुट मसीहा जा मुंतज़िर आहिनि। गोठ ते 264 में नापीन केशरे भील साफ़ियन के बुधायो त मुंहिंजी घरवारी 3 साल अॻु गुज़ारे वई आहे ऐं मूंखे सिर्फ़ हिकु ई पुट जयराम आहे जेको जाइ ॼम खां माज़ूर आहे। हुन चयो त अॻु मुंहिंजी घरवारी पाड़े जे घरनि में कमकार करे अटो ऐं ॿियो सामान वठी ईंदी हुई। हुनजे गुज़ारे वञण खां पोइ असां ॿई पंहिंजे पेट ख़ातिर धिका खाइण ते मजबूर आहियूं। असां खां गवर्नमेंट मदद कई वञे, मूंखे सेकल रेल मिली वञे ऐं गरीब मिस्किन आहियां, माण्हुनि जे दर ते पियो आहियां। माज़ूर पीउ ऐं पुट सिंध सरकार तोड़े सरहदी वारनि खां सहायता जी अपील कई आहे। को असांजो को सवाल कोन्हे का। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।